बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। औज़ुबिल्लाहि मिनश्शैतानिर्रजीम। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वस्सलातु वस्सलामु अला रसूलिहिल करीम व आलिहि तय्यबीन ताहिरीनल मासूमीन। अम्मा बाद, मोहतरम नाज़रीन, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। सबका पहिरीं असां तमामु मुसलमाननि मोमिनीन किराम खे बिलख़ुसूस उलमा इकराम मराज उज़ाम बिलाख़स आइमा अलैहिस्सलाम जी ख़िदमत में विलादत बसआदत इमाम ज़माना अजल्लाहु फ़रजहु शरीफ़ जी मुबारकबाद पेश करियूं था। ऐं अॼु असां ज़िंदगानी हज़रत इमाम ज़माना अजल्लाहु फ़रजहु शरीफ़ ते मुख़्तसर नज़र कंदासीं। सभ खां पहिरीं इमाम अलैहिस्सलाम जी विलादत सामरा में 15 शोबान सन 255 हिजरी में थी। ऐं इमाम अलैहिस्सलाम जी विलादत अगरचे मख़फ़ी हुई, लेकिन उन बावजूदि इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम इमाम अलैहिस्सलाम जी विलादत जी ख़बर पंहिंजे ख़ासि मुतमदीन अशख़ास खे ॾिनी, जिन मञा सरफ़हरिस्त इमाम अलैहिस्सलाम जी फुफी बीबी हकीमा ख़ातून हुयूं। इमाम अलैहिस्सलाम जो वालिद इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जेको कड़ी इमामत जो 11हों नूर हो, ऐं संदसि वालिदा हज़रत नरजिस ख़ातून जेका पैदाइश वक़्तु खां इब्तिदाई ज़िंदगी में मसीही मज़हब सां तालुक़ु रखंदी हुई। ऐं जॾहिं हुन हिकु ख़्वाबु ॾिठो, तंहिंखां पोइ दिलि में इस्लाम आंदो आहे, ऐं जॾहिं इमाम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थी त ज़ाहिरन मुस्लमान थी। उनजो ख़्वाबु इहो हो त उन ख़्वाब में ॾिठो त हज़रत ईसा अलैहिस्सलाम संदसि हथ हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे संदसि फ़र्ज़ंद जे लाइ ॾेई रहिया आहिनि। त हज़रत ईसा अलैहिस्सलाम इहो फ़रमायो, ऐं काइनात जा रसूल, आउं पंहिंजी धीउ जो हथ तोखे पंहिंजे फ़र्ज़ंद जे लाइ ॾियां थो। इन खां पोइ हू दिलि में मोमिना थी चुकी हुई। ऐं पोइ जॾहिं वक़्तु गुज़रण सां गॾु हीअ क़ैदी बणिजी इराक़ में पहुती त इमाम अली हादी अलैहिस्सलाम उनखे ख़रीद कयो ऐं इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम सां संदसि अक़द करायो। इमाम अलैहिस्सलाम जंहिं वक़्त में ॼा, उन वक़्त में मुअतमद अब्बासी जो दौरु हो। इमाम अलैहिस्सलाम जो वक़्तु तमामु संगीन दौर में गुज़रियो आहे। जॾहिं इमाम अलैहिस्सलाम 5 सालनि जी उमिरि ते पहुता त संदसि वालिद गिरामी खे शहीद कयो वियो, ऐं जाफ़र खे अब्बासियन तयारु कयो त तव्हां इमाम हसन अस्करी जी नमाज़ पढ़ाए उन जा वारिस बणिजो। जॾहिं नमाज़ जे लाइ बीठो त इमाम ज़माना अजल्लाहु फ़रजहु शरीफ़ 5 सालनि जी उमिरि सां हैबत और वक़ार सां अॻिते वधी करे चवनि था, चाचा इमाम जो वारिस इमाम ई हूंदो आहे ऐं इमाम जी नमाज़ इमाम ई पढ़ाए सघे थो, लिहाज़ा तव्हां हटो, नमाज़ मूंखे पढ़ाइणी आहे। जॾहिं इमाम अलैहिस्सलाम इहा नमाज़ पढ़ाई त इहा ख़बर अब्बासियन खे पहुती त उन्हनि इमाम अलैहिस्सलाम जे क़त्ल जो लाइ सिपाही मोकिलिया इमाम जे घर। जॾहिं हू पहिरें जे घर पहुता त इमाम खे नमाज़ पढ़ंदे ॾिठो जेको मुसलो पाणी ते विछायल हो। पहिरीं त उन्हनि इहो सोचियो, पहिरीं डिॼी विया, बाद में उन्हनि इहो सोचियो त शायदि इहे अखियुनि जो दोखो हुजे, लेकिन जॾहिं हू पाणी में दाख़िल थिया त ॿुॾण लॻा, वापसि विया। जॾहिं ॿिए मरतबा आया, इमाम अलैहिस्सलाम खे उन जॻह ते न पातऊं, ऐं इतां खां इमाम अलैहिस्सलाम जो ग़ैबत जो दौरु शुरू थो थिए। इमाम अलैहिस्सलाम जी ग़ैबत में 2 मरहला आहिनि। पहिरियों मरहलो उहो जंहिंमें इमाम अलैहिस्सलाम पंहिंजे ख़ासि मुतमदीन सां राब्ते में हुआ, ऐं जेके मुतमदीन पहिरियों मुतमद उन्हनि मंझां ओस्मान बिन सईद जेको इमाम अली हादी अलैहिस्सलाम जो सहाबी हो, ऐं उनखां पोइ इमाम हसन अस्करी अलैहिस्सलाम जो सहाबी हो, ऐं इमाम अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ उनखे इहो शर्फ़ मिलियो हू नवाब ख़ासि मंझां इमाम ज़माना अजल्लाहु फ़रजहु जो पहिरियों नाइब बणियो। ऐं जॾहिं हुनजी वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो त हुन पंहिंजे पुट खे बेहुक्म इमाम पंहिंजे पुटु मोहम्मद खे इमाम अलैहिस्सलाम जो नाइब मुक़ररु कयो। ऐं जॾहिं मोहम्मद बिन ओस्मान जी वफ़ात जो वक़्तु क़रीब थियो त उन बेहुक्म इमाम हुसैन बिन रूह खे पंहिंजो इमाम अलैहिस्सलाम जो नाइब ख़ासि मुक़ररु कयो। ऐं जॾहिं हुसैन बिन रूह जो वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो त उन अली बिन मोहम्मद समरी खे इमाम अलैहिस्सलाम जे हुकुम सां चौथो नाइब मुक़ररु कयो। जॾहिं उन जे वफ़ात जो वक़्तु क़रीब आयो, जॾहिं इमाम अलैहिस्सलाम सां हुनजो राब्तो थियो त इमाम अलैहिस्सलाम खां सवाल कयईं त मौला हाणे तव्हांजो नाइब केरु थींदो? इमाम अलैहिस्सलाम फरमायो
त तुंहिंजी वफ़ात खां पोइ मुंहिंजो को बि नाइब नाहे, नाइब ख़ासि नाहे ऐं लिहाज़ तूं आख़िरी नाइब आहीं ऐं मुंहिंजी ग़ैबत कुबरा जो वक़्तु शुरू थी चुको आहे। जॾहिं 15 शोबान 369 हिजरी ते उनजी वफ़ात थी, उन खां पोइ इमाम अलैहिस्सलाम जी ग़ैबत कुबरा जो दौरु शुरू थियो ऐं इन में इमाम अलैहिस्सलाम जो को बि नाइब ख़ासि नाहे, बल्कि हिन वक़्तु जेका उन वक़्तु ज़िमेदारी अचे थी उहा नवाब आम ते अचे थी, जेके फ़ुक़हा ऐं मराज उज़ाम आहिनि, जिन्हनि जे ज़रिए सां पूरी दुनिया इल्म जे नूर सां रोशन आहे। ऐं इमाम अलैहिस्सलाम जो जेसितोणी ज़ुहूर थींदो तेसितोणी उहे इल्मु पहुचाईंदा रहंदा ऐं जॾहिं इमाम अलैहिस्सलाम ज़ुहूर कंदा उनजो वक़्तु मख़फ़ी रखियलु आहे, उहो राज़ आहे जेको अलाह वटि मख़फ़ी थियल रखियलु आहे। जॾहिं इमाम अलैहिस्सलाम ज़ुहूर कंदा हिन पूरी दुनिया खे नूर सां मुनवर कंदा, इल्म जी रोशनी ॾींदा ऐं दुनिया खे अदालत ऐं इंसाफ़ सां भरे छॾींदा, जहिड़े नमूने सां हू ज़ुल्म सां भरिजी चुकी हूंदी। दुआ आहे त मौला इमाम अलैहिस्सलाम जे ज़ुहूर में ताजील फ़रमाए। वस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि व बरकातहू।